नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां श्रीनगर ख़बर नालो वारियल वादी में भारतीय जबरी पाबंदियुनि खे अॼु 58 ॾींहं गुज़री विया आहिनि। 16 में सभई कश्मीरी रोडनि ते निकिरी आया ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जे हिमायत में नारेबाज़ी कई। गॾियल क़ौमुनि जे इजलास में कश्मीरियुनि जे हक़ में आवाज़ उथारण ते वारियल वादी में वज़ीर आज़म इमरान ख़ान जे नारनि जी गूंज हुई। 16 में सभिनी कश्मीरी पाकिस्तानी झंडा खणी भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। वादी जे नौजवाननि इमरान ख़ान जे हक़ में नारा हंया। कश्मीरी नौजवान वज़ीर आज़म जो शुक्रिया अदा कंदे चयो त अल्लाह खां पोइ इमरान ख़ान ते भरोसो आहे। भारतीय फ़ौज वादी में 5 अगस्त खां कर्फ्यू लागू करे रखियो आहे। कश्मीरी पंहिंजे घरनि में क़ैद रहिजी विया आहिनि। 56 ॾींहनि खां इंटरनेट, मोबाइल सर्विस ऐं कारोबार बंदि आहे, जॾहिं त हज़ारनि नौजवाननि खे कारे क़ानून पब्लिक सेफ्टी एक्ट तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।